सिंध हुकूमती आगा खान यूनिवर्सिटी विच में टंडो मोहम्मद खान में स्कूल ऑफ नर्सिंग कायम करण लाइ मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते सयूं थी वयूं आहिनि। तक़रीब में सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर असफरा पेचियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अॻवान ऐं क़ौमी असैम्बली के मेंबर नवीद कमर, वज़ीर आला सिंध के ख़ास मुआवन सैयद कासिम नवीद कमर मौजूद हुआ। आगा खान यूनिवर्सिटी अस्पताल डॉक्टर जे स्कूल ऑफ नर्सिंग के डीन डॉक्टर सलमा, सेक्रेटरी सिहत ताहिर हुसैन ऐं डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद खान समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि में तक़रीब में शिरकत कई। तक़रीब दौरान सिंध हुकूमत ऐं आगा खान यूनिवर्सिटी विच में टंडो मोहम्मद खान में स्कूल ऑफ नर्सिंग कायम करण लाइ मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते सयूं कयूं वयूं। मुआहिदे तहत सिंध हुकूमत टंडो मोहम्मद खान ज़िले अंदर स्कूल ऑफ नर्सिंग कायम करण लाइ ज़मीन ऐं मालियाती वसीला फराहम कंदी, जॾहिं त आगा खान यूनिवर्सिटी हिन स्कूल खे हलाइण लाइ तालीमी ऐं टेक्निकल मुआवनत फराहम कंदे। नर्सिंग स्कूल में दाख़िला लाइ औरत उम्मीदवारनि खे अहमियत ॾिनी वेंदी। सालियानो 50 उम्मीदवारनि खे दाख़िला बि ॾिनी वेंदी।